Welcome to 2021 Partition Series Special. इन सीरीज में छा हूंदो हाणे मां तव्हांखे ॿुधाइण वारी आहियां, बट आई होप तव्हां सभु ठीकु आहियो जिते बि आहियो। Hi guys, hi Manu. I am so excited. असां पार्टीशन सीरीज ला इंट्रोडक्शन वीडियो था शूट कयूं। तव्हांखे ख़बर अथव 2 साल अॻु पार्टीशन पाथ ब्रेकर्स ठाहियो हुयो। लास्ट ईयर तव्हांखे आदिपुर वठी हलियमि। पार्टीशन इज़ एन इवेंट जेको मुंहिंजे दिल जे ॾाढो क़रीब आहे एंड उनखे असां कंहिं न कंहिं तरीक़े जो ट्रिब्यूट ॾींदा रहंदा आहियूं। हिन साल जेको ट्रिब्यूट आहे उहो ॾाढो टेस्टी ट्रिब्यूट आहे, जाम स्वादिष्ट ट्रिब्यूट आहे। असां हिन दफ़े फूड जे बारे में ॻाल्हाइण वारा आहियूं, सिंधी खाधे जे बारे में ॻाल्हाइण वारा आहियूं। एंड एज़ यू कैन सी आई एम जंपिंग एंड डांसिंग एंड आई एम सो हैप्पी। आई लव फूड एंड आई लव सिंधी फूड एंड मूंखे असांजे कल्चरल फूड सां, ट्रेडिशनल फूड सां, ट्रेडिशनल रेसिपीज़ सां जाम प्यार आहे। हिन चैनल ते जाम सिंधी खाधे जूं रेसिपीज़ विझी चुकी आहियां। बिहनि जूं टिकियूं, मुंहिंजे भाउ कोकी जी कुटी ठाही आहे, मां कोकी ठाही आहे, सभु कुझु न कुझु असां विधो आहे। स्वांजरे जा गुल बि विधा आहिनि, त असां कुझु शयूं विधियूं आहिनि चैनल ते। बट हिन दफ़े जी सीरीज़ इज़ एक्सट्रीमली स्पेशल, छाकाणि त ऑल थैंक्स टू कोविड असां हेॾे होॾे घुमी त नथा सघूं, बट जेके अलॻि अलॻि देशनि में, अलॻि अलॻि शहरनि में वेही करे खाधे जे थ्रू, सिंधी खाधे जे थ्रू पंहिंजे सिंधी कल्चर खे बचाए रहिया आहिनि ऐं प्रमोट करे रहिया आहिनि, उन्हनि सां असां मिलण वारा आहियूं। एंड ख़ाली मिलण न वारा आहियूं, उन्हनि जे खाधे जूं आखाणियूं, उन्हनि जे खाधे जी फेवरेट रेसिपी एंड उहा रेसिपी कीअं ठाहींदा आहिनि, उहा डिश कीअं ठाहींदा आहिनि, उहो असांखे ॾेखारींदा। त असां अलाए घणनि माण्हुनि जे रंधिरनि में हलण वारा आहियूं एंड आई एम लाइक सो हैप्पी अबाउट इट। मूंखे इहो विश्वास आहे कि असां जंहिं महिल पार्टीशन महिल सिंध खां इंडिया में आयासीं, सिंध मां ॿियनि देशनि में वियासीं, जिते बि सेटल थियासीं एज़ अ सिंधी कम्यूनिटी, असां पंहिंजो खाधो कैरी न करे सघियासीं, पर असां पंहिंजूं स्किल्स, जेके खाधो ठाहिण जूं टेक्निक्स आहिनि, उहे खणी वियासीं एंड ऑल्सो खाधे जूं मेमरीज़ खणी वियासीं। एंड मुंहिंजे दिलि में यादुनि जो जाम महत्व आहे, जाम वॾी जॻह आहे यादुनि जी। त मूंखे ख़बर आहे अगरि तव्हां उल्हासनगर में रहिया आहियो त दाल मुङ, दाल पकवान ख़बर हूंदो एंड ख़ासि करे डोली नाश्ते वारो ख़बर हूंदो। त जंहिं जॻह सां जेके यादूं जुड़िजी वेंदियूं आहिनि न, पोइ उहो माण्हू किथे बि वञे उहे यादुनि खे यादि करे या त खिलंदो आहे या त उहे खाधा ठाहिण जी कोशिशि कंदो आहे, ईअं आस में हूंदो आहे कि मूंखे इहो मिले। जंहिं महिल मां लंडन में कैलाश पर्वत ॾिठी, आई वॉज लाइक ओ माई गॉड, कैलाश पर्वत हिते बि आहे। त पोइ हिकु ॾींहुं मां पंहिंजे प्रोफेसर खे वठी करे वई हुयमि कैलाश पर्वत में, उते असां दाल पकवान खाधो हुयो, जाम मज़ो आयो हुयो। बेसिकली आई बिलीव सिंधी कम्यूनिटी खे, असांखे हिते पंहिंजो स्टेट कान्हे इंडिया में, असांखे लैंड कान्हे, असां डायस्पोरा कम्यूनिटी आहियूं, असां रेफ्यूजी थी करे हिते आयासीं, पर मूंखे ईअं लॻे थो सिंधी खाधे जे थ्रू असांजो कल्चर अॼु ताईं बचियो पियो आहे। एंड ईअं जंहिं महिल माण्हू चवंदा आहिनि अच्छा तूं सिंधी आहे, दाल पकवान, साई भाॼी, पापड़, पकोड़ा, त आई थिंक वी आर सो मच मोर देन दैट। असांजे क्विज़ीन में, सिंधी क्विज़ीन में एॾियूं शयूं आहिनि, एॾा आइटम्स आहिनि जेके असां कॾहिं ॻोल्हिया ई न आहिनि। एंड जाम सालनि खां मुंहिंजी सिंधी खाधे ते रिसर्च हले पई, त आई थॉट हिन साल सिंधी खाधे ते इहो वीडियो डेडिकेट था कयूं, बिकॉज आई जेन्युइनली वॉन्ट टू सेलिब्रेट सिंधी फूड। महिर आहे कि भाषा जिन खे नथी अचे उन्हनि खे अॼु ताईं सिंधी खाधे सां त थोरो घणो लॻाव आहे। भुॻा चांवर, साई भाॼी, पटाटा, जेको बि चओ, हर कंहिंजी पंहिंजी काई न काई फेवरेट डिश आहे ई आहे। हिन 15 अगस्त ते 74 इयर्स पूरा थींदा पार्टीशन खे। 74 इयर्स अॻु असांजा पुरख जेके सिंध में रहंदा हुया, असांजा वॾा जेके सिंध में रहंदा हुया, उन्हनि पार्टीशन जे करे सिंध छॾे करे के हिंद आया, के ॿियनि देशनि में विया, अलॻि अलॻि हंधि टिरी पकड़ी विया एंड सिंधी खाधो पंहिंजे दिलि में खणी करे विया। ऑल्सो डिजिटल एज थी हले, ज़मानो थो हले फ़ोन जो, यूट्यूब जो, इंस्टाग्राम जो, त मां सोचो खाधे जे थ्रू असां पंहिंजे कल्चर खे सेलिब्रेट कयूं, पार्टीशन खे यादि कयूं एंड एतिरो शुक्र मनायूं कि वरी बि सिंधी खाधे जे करे असां बचिया वेठा आहियूं। मुंहिंजी त इहा ई आस आहे कि हर कोई माण्हू सिंधीअ में ॻाल्हाए, जेको सिंधी आहे एटलीस्ट उहो सिंधीअ में ॻाल्हाए, पर
खाधे जे करे असां अॼु हिन सीरीज़ खे इनॉग्रेट था कयूं। इहो मुंहिंजो इंट्रोडक्शन वीडियो अथव। मूंखे तव्हांखे ॿुधाइणो कि हिन दफ़े तव्हां मूंखे कुकिंग कंदा न ॾिसंदा। असां हलंदासीं बैंगलोर, असां हलंदासीं अमेरिका, असां हलंदासीं अहमदाबाद ऐं अलॻि अलॻि माण्हुनि जे रंधिणनि में हली करे मां तव्हांखे अलॻि अलॻि माण्हुनि सां मिलाईंदुमि। हर हिकु माण्हू जेके बि हिन सीरीज़ में मां खणी आई आहियां जाम सोचे सम्झी करे सिलेक्ट कयो आहे, उन्हनि जी महिनत ॾिसी करे सिलेक्ट कयो आहे ऐं जाम कोशिश सां जाम महिनत सां इहे वीडियोस ठाहिया आहिनि। बिकॉज़ अनफॉर्चुनेटली कोविड जे करे असां वञी त न सघिया आहियूं उन्हनि वटि, पर उन सदोरन ऐं असां गॾिजी करे इहो वीडियो कीअं ठाहियो आहे उहो मां तव्हांखे कॾहिं पोइ ॿुधाईंदमि आखाणीअ में। बट इन रियल लाइफ रियल में मूंखे इहा ॾाढी दिलि आहे कि हिकु ॾींहुं मां हिननि सां मिलां, बाक़ी पायां ऐं गॾु वेही करे सिंधी खाधो खाऊं। तेसि ताईं पार्टीशन सीरीज़ जे थ्रू असां हिननि खे सेलिब्रेट कंदासीं, हिननि जे आखाणनि खे सेलिब्रेट कंदासीं ऐं असांजे सिंधी खाधे खे, असांजे सिंधी कल्चर खे सेलिब्रेट कंदासीं। मां अहिड़नि जाम माण्हुनि सां मिली आहियां जेके सिंधी कल्चर खे प्रमोट करण लाइ जाम वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, बट हिन सीरीज़ में उहो हिकु बि माण्हू कान्हे जेको ख़ाली ॻाल्हियूं कंदो आहे। इन सीरीज़ में हर हिकु माण्हू कुझु न कुझु ईअं मस्तु फाड़ू कमु कयो आहे सिंधी खाधे खे प्रमोट करण लाइ, सिंधी खाधे खे बचाइण लाइ। एंड आई एम सो ग्रेटफुल कि असां हिन सीरीज़ जे थ्रू, स्पेशल सिंधी फूड सीरीज़ जे थ्रू असां हुननि सां मिलण वारा आहियूं। एंड आई होप तव्हांखे खाधे जी वैल्यू ख़बर आहे। मुंहिंजे हिसाब सां खाधो हिकिड़ो अहिड़ो ज़रियो आहे जेके सॼे फैमिली खे, फ्रेंड्स खे, सभिनी खे गॾु खणी ईंदो आहे। ऐं असां डिनर टेबल ते या त गॾु वेही खाईंदा आहियूं या त ॾिण वारनि ते गॾु वेही करे खाईंदा आहियूं। त खाधे में ओतिरी ताक़त आहे जेको हो एज अ बॉन्ड जो कमु कंदो आहे फैमिली खे, फ्रेंड्स खे गॾु रखण जो। एंड आई ऑल्सो फील खाधो इज़ मेडिसिन। जंहिं महिल मूंखे तव्हां कोकी खाराईंदव न ऐं जंहिं महिल मूंखे तव्हां नान खाराईंदव या डोसो खाराईंदव, ओतिरी ख़ुशी न थींदी जेतिरो मूंखे कोकीअ सां थींदी, बिकॉज इट इज़ इन माई ब्लड। एंड इहो साइंस प्रूव करे चुकी आहे कि जेके ट्रेडिशनल फूड्स आहिनि, जेके तव्हांजा कल्चरल फूड्स आहिनि, उहे खाइण सां असांजे बॉडी में जेके शक्तियूं ईंदियूं आहिनि न, उहे ॿियनि खाधनि मां न ईंदियूं आहिनि। सभु लिंक्स मां तव्हां लाइ डिस्क्रिप्शन में विझंदमि, बिकॉज मां जाम पढ़ंदी रहंदी आहियां त मां तव्हां सां रिसर्च शेयर कंदमि। बट आई होप यू आर प्राउड ऑफ योर सिंधी फूड एंड आई होप तव्हां हिन सीरीज़ लाइ तयारु आहियो, बिकॉज अलॻि अलॻि रेसिपीज़ थियूं अचनि अहिड़ियूं जिन जा मां कॾहिं नाला न ॿुधाया। ऐं मूंखे लॻंदो आहे कि मां जाम पढ़ंदी आहियां, मूंखे सभु ख़बर आहे, त डेफिनेटली मूंखे सभु ख़बर न आहे। अलॻि अलॻि माण्हुनि जा अलॻि अलॻि तरीक़ा आहिनि एंड असां हिन सीरीज़ लाइ तव्हांखे वेलकम था कयूं। हिन सीरीज़ में तव्हांखे जेके असां वीडियो ॾेखारींदासीं उन जे बदिलां मां तव्हांखां हिकु नंढी शइ थी घुरां। प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, ॻाढ़ो बटन दॿायो, घंटी वॼायो, हिन वीडियो खे लाइक कयो, हिन वीडियो खे शेयर कयो एंड प्लीज़ हेठि कॉमेंट्स में ॿुधायो तव्हां कहिड़ो वीडियो, कहिड़ी रेसिपी ॾिसण लाइ सभिनी खां वधीक एक्साइटेड आहियो, तव्हांजूं फेवरेट रेसिपीज़ कहिड़ियूं आहिनि। एंड आई एम जेन्युइनली ईगरली वेटिंग कि तव्हां सां मां हेठि कॉमेंट्स में ॻाल्हायां। प्लीज़ सब्सक्राइब कजो एंड आई होप यू लाइक द सीरीज़, बिकॉज जाम महिनत कई आहे एंड आई एम वेरी एक्साइटेड। सिंधी खाधो इज़ लाइफ। So yeah, I wanted to celebrate this Sindhi food series with you. त अचो हलो अलॻि अलॻि माण्हुनि जे सिंधी रंधिणनि में, अलॻि अलॻि शहरनि में, अलॻि अलॻि माण्हुनि सां मिलो, खोड़ रेसिपीज़ ठाहियूं, आखाणियूं ॿुधियूं एंड सेलिब्रेट कयूं पंहिंजी भाषा खे, पंहिंजे कल्चर खे ऐं सिंधी खाधे खे। थैंक यू, सी यू सून, बाय।